खजे जो ठीको ॾिनो हाँ घणे में ठीको ॾिनो सर? ठीक होता ही रेस ॾिनो रेस केड़े? बरकत हवा हाँ शरा को दौलतपुर जो जी जी 38,000 रुपया ॿुधाइनि के 28 रुपया ॿुधाइनि बोला खदा है खबर आहे घणे जो सूदो आहे। अच्छा माल ही माना खजे में निकतो आ? हाँ ही निकतो अञा माल गंजा पोइ ते मां मजूर आहिनि सां। अच्छा तू मजूरी करी पियो? हाँ ॿ मजूर ॿिया बि करे ना थऊं। अच्छा हले पियो कम हले पियो। ये भाऊ किथां खां आया आहिनि? ये कुछ खैरपुर जा आहिनि कुछ दौलतपुर जा आहिनि। अच्छा हाँ सही सही। तू भला खजे जगह बग न मां यो सिस्टम ॾिसां थो पर मां तोखां थो पुछां त तोखे ॾियाड़ी घणी थी मिले? बस ॾियाड़ी फ़कीरनि सां कोन्हे हिसाब यार वीचारा माना तुंहिंजा जोड़ी वाला आहिनि माना कुरबड़ो ॾीं पियो मोलाइन जी ख़िदमत करी पियो। सही सही सही। अच्छा करबला खजी ही है? हाँ अच्छा हिन जो भला मार्केट में रेट छा हूंदो आहे? ही है हिन जी माना टॉप में टॉप ही है या इन खां ॿियूं पाइनि? ॿी टॉप में कहिड़ी आहे? अच्छा इन जो नालो? ही असील आहे। सही माना हिन जा पंहिंजा जिन्स आहिनि मुख़्तलिफ़ जिन्स आहिनि। अच्छा इन में डंग बि तैयार थी वियो आहे। सही तव्हां पाण भाऊ? मां पाण राजपुर आहियां। अच्छा राजपुर ही दौलतपुर जो ही? न मां पंहिंजे। अच्छा अच्छा सही सही। सरी गोठ कासिम राव में रेस बरकत अली राव जो बाग आहे जंहिंमें ठेको खयो आहे पंवरा अधो ऐं खैरपुर खां आयल आहे। ही हिते ठेको खयो अथसि ऐं हीअ जेकी भाऊ खजी पटे पियो हे जिन्स करबला थो ॿुधाए। अच्छा उहा बादल गरम गरम आहे इहा खजी? अच्छा ये ॿार त वठो वठां कयो वेठा आहिनि। अच्छा करो हथ में हूंदनि अबा घटि खाओ खजी पटियो बि भले था पर खाओ घटि। हे ये खजी आहे करबला जिन्सियूं आहिनि।